सिंधी ॿोली जो निहायती सुहिणो शाइर आहे, उहो अचे ऐं पंहिंजी शाइरी पेश करे। जेको मुशाइरो आहे दी विजुअल डायरी त फेसबुक पेज तां लाइव थी रहियो आहे। जिनखे ॾिसणो हुजे उहे लॉगिन कनि द विजुअल डायरी जे फेसबुक पेज ते। ऐं हिन मुशाइरे जा ऐं शेख हयास मेले जा सभई फोटोस पिण हुन पेज ते अवेलेबल आहिनि। ईअं ई पंहिंजे धरतीअ जे हिननि सुहिणनि शाइरनि खे अवां दाद ॾींदा रहो त असांजी दिलि ख़ुशि थींदी। फ़राक हाले पोटरो अवां जे सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में नज़म जो इंतहाई खूबसूरत शाइर नज़म आहे। ज़िंदगी कलराथे पोथे ते कयल कनाबीन रेबारन जो पंध आहे। ज़िंदगी कलराथे पोथे ते कयल कनाबीन रेबारन जो पंध आहे। ज़िंदगी आ नदीअ जे ख्वाब जहिड़ी ऐं शाम जे फिटनि जी सुगंध आहे। सियारे जी शाम जो आकाश ते बादल, सियारे जी शाम जो आकाश ते बादल, शाम जा कंहिं ॻोठ ते लथल आहे। उहो मुर्कंदी पई अचे लूसण लुणण, बरसां कणिक बि ताज़ी निसरियल आहे। कंहिं धराड़ ॿार जे हथ में टुटल रेडियो, कंहिं धराड़ ॿार जे हथ में टुटल रेडियो, रेडिए ते का आकाशवाणी पई वॼे। कंहिं धराड़ ॿार जे हथ में टुटल रेडियो, रेडिए ते का आकाशवाणी पई वॼे, बरसां बि नयूं ऐं मथ नछो फकी। कंहिं धराड़ ॿार जे हथ में टुटल रेडियो, रेडिए ते का आकाशवाणी पई वॼे, बरसां बि नयूं ऐं मथ नछो फकी, ऐं डंड में मच्छियुनि जी कहाणी पई वॼे। समुंड किनारे हुन सयाह जी ज़िंदगी, समुंड किनारे हुन सयाह जी ज़िंदगी, अचो पकी ॼण वाव में उॾरी वियो। सिंध जी सबात ते सोची, सिंध जी सबात ते सोचींदे हू सूफ़ी सदियुनि जी तारीख़ ॾांहुं उकरी वियो। हू सुगड़ पियो सोचे गुज़ार त का अञा, हू सुगड़ पियो सोचे गुज़ार त का अञा, नालो लिखी ज़ात खे वरी वण करियो को। हू सुगड़ पियो सोचे गुज़ार त का अञा, नालो लिखी ज़ात खे वरी वण करियो को। रात जे आख़िरी पहर कंहिं पखीअ जो फड़को, ऐं वाड़ीअ में ॿकिरियुनि जो धण कयो छो। चंड उछातरी नज़र विधी झूने वण ते, चंड उछातरी नज़र विधी झूने वण ते, ज़िंदगी जो रंगमंच धुंधलो थो लॻे। भॻल चरखो ॾिसी कबीर चयो हूंदो, ज़िंदह रहण भाण त मसइलो थो लॻे। हर दिलि बि आहे विॻह कोट जीअं, हर दिलि बि आहे विॻह कोट जीअं, बाबू भान जंहिंमें के गाह चए थो। भिटाईअ जे रिसाले जी मौसमियुनि में जत, शहर खां दूर ॾिस साह खणे थो। ज़िंदगी त रस्तो आहे बारिश जो यारो, ज़िंदगी त रस्तो आहे बारिश जो यारो। अॼु